पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हिकु नओं ड्रामो रचायो वियो आहे। इमरान ख़ान अदाकारी में शाहरुख ख़ान ऐं सलमान खे बि पोइते छॾे ॾिनो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त जॾहिं पहिरीं ख़बर आई त असां सभु परेशान हुआसीं, हमदर्दी जो इज़हार कयो। हुन चयो त हिकु गोली लॻी या बर्स्ट लॻो, हिकु ॿ लॻियूं, 3 लॻियूं या 4 लॻियूं, गोली हिकु टंग में लॻी या ॿिन्ही टंगुनि में लॻियूं, गोलियूं किथां आयूं। मौलाना फज़लुर रहमान चयो त जंहिं तरह यूसुफ जे भाइरनि कमीज़ ते रत लॻाई हुई, उहे ई हिते बि नज़र अची रहियो आहे। ही कंहिं अस्पताल में वञण लाइ तयारु नाहे। गोली लॻे थी त हिकु ॾींहं में लाहौर पहुची वञे थो ऐं हॾ जो इलाज कैंसर जी अस्पताल मां कराए थो। JUI जे सरबराह चयो त ही शख़्स अॼु बि मुसलसल कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। कूड़े शख़्स जी मेडिकल रिपोर्ट में तज़ाद आहे। कूड़े शख़्स खे केतिरियूं गोलियूं लॻियूं, उन ते बि ड्रामो कयो पियो वञे। सबूतनि खां सवाइ अहम शख़्सियतुनि ते इल्ज़ाम हया पिया वञनि।